अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल हवेली में छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजो यूट्यूब चैनल ज़मीर जमाल लिखियल आहे, सब्सक्राइब कंदा। सब्सक्राइब करण सां को आवाज़ जो बेल न निकिरंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों हलूं था पंहिंजी कहाणी जी तरफ़। दोस्तों ख़लीफ़ा पंहिंजे माण्हुनि खे एड्रेस ॾेई छॾींदो ऐं उन्हनि खे एड्रेस ॿुधाए छॾींदो त पीरू वारा इन जगह ते अथव, तव्हां सिधो हलिया वञो, उन्हनि खे वठी अचो। दोस्तों ख़लीफ़े जा माण्हू पीरू खे वठी ईंदा ऐं उन्हनि जे ॿारनि समेत पीरू खे वठी अची हू पीर अमजद जे अॻियां पेश कंदा पीरू खे। ऐं ॿिए पासे पीर सोरा पंहिंजे माण्हुनि खे चवंदो त ख़लीफ़ा पीरू वारे ॿारनि खे वठी पियो अचे, उहो बि गस में आहे। तव्हां इहे कयो जो तव्हां ख़लीफ़ा जो अघु वठो ऐं उन्हनि खां इहे साल ऐं पीरू खे वठी अची मुंहिंजे अॻियां पेश कयो। पोइ पीर सोराब जा माण्हू वेंदा, उन्हनि जे अघु वठण जी कोशिशि कंदा, पर ख़लीफ़ा उन्हनि खे इन कम में नाकाम करे छॾींदो। पीरू खे उन्हनि जे हवाले कॾहिं बि न कंदो ख़लीफ़ा। ऐं ॿिए पासे पीर सोराब पंहिंजी माउ खां चवंदो त तो शुमी खे काॾे कयो, शुमी खे ॿाहिरि कढ त मां उन खे ॾिसां, छो जो हू कारी आहे कारी। मां उन खे कॾहिं बि ज़िंदा न छॾींदुसि। मूंखे कॾहिं बि वझ मिलियो त मां उनखे मारण में देरि न कंदुसि। ऐं ॿिए पासे पीर जावेद पीर सोराब खे चवंदो त तूं पहिरें साल खे ॻोल्हे हथु कर, पहिरियां तूं उन खे मार। कारी पोइ बि घर में उनखे मारणु सफ़ा आसान आहे, तूं पहिरियां कारी खे मार। ऐं ॿिए पासे पीर अमजद पंहिंजी घरवारी खे चवंदो त अगरि पीर सोराब शुमी खे मारे थो त मां उनखे कॾहिं बि मारणु न ॾींदुसि, छो जो दोस्तों हुन पंहिंजी हक़ कई आहे। ॿियो त हू मुंहिंजी बैटरी आहे, मां पंहिंजी बैटरी खे मारणु कॾहिं बि न ॾींदुसि। दोस्तों असांखे ॾींदा हाणे जा त वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।